अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। मलीर बिन कासिम स्टील टाउन थाणे जी हद ते अनोखो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि हथनि में चूड़ियूं खणी स्टील टाउन थाणे जी हद जे मेन दरवाज़े अॻियां एहतजाज कयो। हुननि चयो त स्टील थाणे जी हद में ॾींहुं राति चोरियूं फुरुनि जो आज़ार वधी वियो। शहरनि खे तहफ़ुज़ खां महरूम पुलिस ऑफिसर अवाम खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम। चोरीअ खे खुली छूट ॾिनल मजबूर थी थाणे जी हद ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। पर थाणे जी इंतज़ामिया गेट खां ॿाहिरि बि न आई ऐं कंहिं बि पुलिस ऑफिसर मुतालबो हल करण जी हामी न भरी। मुज़ाहिरो कंदड़नि थाणे जे गेट ते चूड़ियूं उछलाए छॾियूं ऐं मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त आख़िर कहिड़े पुलिस जी मजबूरी आहे जो कार्रवाई नथी कई वञे ऐं चोरनि खे पकिड़े आवाम खे तहफ़ुज़ खां महरूम कयो पियो वञे। अगरि 24 कलाकनि में SHO ऐं DSP खे न हटायो वियो त असां SSP मलीर जी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदासूं।